अस्सलाम वालेकुम, वेलकम साले पर एनसाइक्लोपीडिया छाला खुशावत पी सही है। हिन खां पहिरियों वारी वीडियो में जेको तव्हां प्रॉब्लम ॾिठो उहो असां हाणे करायूं पिया। हिक ई वीडियो में ॿ टे प्रॉब्लम कंदासीं त उहो मिक्स थी वेंदो, मतिलबु थोरो गैप हुअणु खपे। हिन करे असां अलॻि अलॻि वीडियो में अलॻि अलॻि प्रॉब्लम ई कराईंदा आहियूं, सिर्फ़ु हिक ई टाइप जो। ठीकु आहे, नाराज़ न थिजो। हाणे ॾिसो, हिन में ही बि PST जो सैम्पल पेपर में मिलियल आहे, त हुनजो सैम्पल पेपर जो ही ॿियो नंबर सुवालु आहे मैथ पोर्शन जो। हिन में छा थो चए त टू लाइन्स दैट मेक एन एंगल आर कॉल्ड। उहे लाइनूं जेकियूं एंगल ठाहींदियूं आहिनि उनखे पाण छा चवंदा आहियूं? ही ॾिसो, ही हिकु ही लाइन, हिकु ही, हिननि खे पाण छा चवंदा आहियूं? ही रेज़ आहिनि। छा? ही रेज़ आहिनि। रेज़ जे बारे में पाण पढ़ूं था हेॾे, मतिलबु ऑप्शन जेको जवाबु जेको हिनजो थींदो हू रेज़ हूंदो। ऐं जिथे ही मिलण थियूं, जिथे ही ॿई लाइनूं पाण में मिलनि थियूं, हिते कुंड जंहिंखे पाण एंगल चवंदा आहियूं हू ठहे थो। त हिन पॉइंट खे जेको ही ॻाढ़े कलर में मां करे छॾियो, ही वर्टेक्स, हिन खे पाण वर्टेक्स चवंदा आहियूं। ठीकु आहे, हिन पॉइंट खे। बाक़ी ही जेकी आहिनि ही रेज़ आहिनि। हाणे पाण अचूं था त बाबा लाइन सेगमेंट छा आहे, लाइन छा आहे ऐं रेज़ छा आहिनि। सफ़ा सवलो आहे। ही बि पार्ट हूंदा आहिनि अक्सर। ऐं हिते रेज़ जे बारे में तव्हांखे न ॿुधायूं, तव्हां चवंदो ख़बर न आहे छा रेज़, जेको साईं न आहे ॿुधायो। द लाइन सेगमेंट, सभिनी खां पहिरियों लाइन सेगमेंट में छा हूंदो आहे त ॿ पॉइंट पाण खे मिलियल हूंदा आहिनि। ॿिनि पॉइंटनि में शॉर्टेस्ट मतिलबु स्ट्रेट पाथ हूंदो आहे लाइन सेगमेंट में। ॿ पॉइंट, हुननि जे विच में स्ट्रेट पाथ। ठीकु आहे, हुनखे पाण लाइन सेगमेंट चवंदा आहियूं। हिन जा ही मतिलबु ॿ छड़ा आहिनि। हिकु ही पॉइंट आहे, हिकु ही पॉइंट आहे, मख़सूस लेंथ आहे। ठीकु आहे, जीअं ही पेन आहे फर्स्ट क्यू, हिन पॉइंट खां वठी हिन पॉइंट ताईं ही बि ईअं सम्झ चई सघो था तव्हां लाइन सेगमेंट आहे। ठीकु आहे, ऐं हिन खे शो कीअं कबो आहे त फर्स्ट ही ॿ पॉइंट आहिनि, ए खां वठी बी ताईं सिधी लाइन आहे त ही लाइन सेगमेंट आहे। ए बी लिखी मथे लीक ॾिबी, ही जीअं ही ॾिनल आहे त ही लाइन सेगमेंट जी निशानी आहे। ठीकु आहे, ईअं ई ही CD, ही C हिकु पॉइंट आहे, D हिकु पॉइंट आहे, हुनजे विच में सिधो पाण रस्तो कढियो ऐं CD जे मथां लीक ॾिनी आहे, हिन खे पाण लाइन सेगमेंट चवंदा आहियूं। ठीकु आहे, लेंथ केतिरी बि थी सघे थी पाण ॿिनि पॉइंट, बाक़ी मतिलबु ॿ पॉइंट जेतिरा परे परे हूंदा हुन लिहाज़ सां, परे हूंदा त वधीक लेंथ हूंदी लाइन सेगमेंट जी, वेझो हूंदा त घटि लाइन सेगमेंट जी लेंथ हूंदी। बाक़ी ॿ पॉइंट, ॿई पॉइंट हिन जा फिक्स आहिनि लाइन सेगमेंट जा। शुरू वारो बि आख़िरी बि ॿई मालूम हूंदा आहिनि पाण खे, ईअं न आहे त कोई हिकु पॉइंट पाण खे मालूम न आहे। बाक़ी अचूं था लाइन में छा हूंदो आहे? लाइन ईअं सम्झनि जी लेंथ को फिक्स न आहे, ॿिन्ही साइडनि खां एरो शो कनि था त बाबा ही हेॾे बि हले थी पई ऐं हेॾे बि हले थी पई, ही बीहंदी न, ख़बर ई न आहे केसि ताईं हलंदी। ठीकु आहे, बाक़ी जेकॾहिं हिन जो पाण को पोर्शन मालूम करिणो आहे, फाइंड करिणो आहे त हू केतिरो आहे, त हू पाण हिन जे मथां ॿ पॉइंट अलॻि अलॻि जाइ ते ॿ पॉइंट डिनोट करे छॾींदासीं ऐं हुन जे विच में पाण लेंथ मालूम कंदासीं त हिन लाइन खां वठी हिन पॉइंट खां वठी हिन पॉइंट ताईं केतिरी लेंथ आहे। हिन जी निशानी छा आहे? फर्स्ट ॿ पॉइंट आहिनि A B, जिन जे विच में पाण हू लाइन जो टुकड़ो खयो आहे, त हुन A B मथां वरी लीक ॾेई ॿिन्ही साइडनि खां एरो जी निशानी ॾिबी, मतिलबु ही हलनि था पिया, ही हिन जी निशानी थी। ऐं यादि छा रखिणो, हिन जो को पासो बि फिक्स न आहे, ॿिन्ही साइडनि खां हलियलु आहे। ठीकु आहे, ऐं रे छा आहे? रे आहे त बाबा जंहिंखे पाण सिंधी में शुआ बि चवंदा आहियूं, उर्दू में बि शुआ चवंदा आहियूं। हिन जो हिकु पॉइंट फिक्स हूंदो आहे ऐं ॿियो पॉइंट जेको आहे, मतिलबु ॿी साइड, हिकु साइड त फिक्स हूंदी अथसि, ॿी साइड फिक्स न हूंदी अथसि, हलियलु आहे। ठीकु आहे, त हिन में ॿ पॉइंट जेके जंहिंमें पाण डिस्टेंस मालूम कंदा आहियूं, पहिरियों पॉइंट पाण हू खणंदा आहियूं जंहिं मां शुरू थिए थी, मतिलबु ही शुरू वारो पॉइंट आहे, रे फर्स्ट हितां शुरू थिए थी त हेॾे हले थी पई, त ॿियो पॉइंट पाण रे ते किथे बि खणी सघूं था, जेतिरी पाण मालूम करणी हूंदी। ही मां खयो आहे। ठीकु आहे, हिन में A B ऐं हिकु साइड वारो मतिलबु रे जी मथे निशानी हूंदी, हिकु साइड तीर जो निशान हूंदसि एरो जो। ऐं हिन जी मिसाल छा आहे? मिसाल कॾहिं विसरंदी न। सिज मां ॾिसो, शुआ जॾहिं निकिरंदी आहे त ओरिजिन त हूंदो आहे, मतिलबु जिथां शुरू थिए थी, किथां शुरू थिए थी? सिज मां। ही शुआ आहे, रे आहे, सिज मां शुरू थिए थी त मतिलबु ही पॉइंट हिन जो फिक्स आहे, हिन जो ही पॉइंट फिक्स आहे। ईअं हर शुआ जो हिकु पॉइंट शुरूआती जितां शुरू थिए थी हू फिक्स आहिनि, बाक़ी केसि ताईं वञे थी ही को फिक्स न आहे, हिन करे एरो लॻल आहे। मतिलबु शुआ जो हिकु पॉइंट जेको जितां शुरू थिए थी हू फिक्स आहे, स्टार्टिंग पॉइंट फिक्स आहे, हुनजी ख़बर हूंदी आहे, बाक़ी ॿिए पॉइंट जी ख़बर न हूंदी। ही लाइन सेगमेंट बि थी वई, लाइन बि थी वई,
रे बि थी वई। हिन में तव्हां ॾिठो त बाबा लाइन सेगमेंट जा ॿई पासा फिक्स हूंदा आहिनि, भई जेका शुरूआती एंडिंग पॉइंट, ऐं लाइन जो को बि एंडिंग पॉइंट न हूंदो। रे जो स्टार्टिंग पॉइंट त हूंदो आहे, बाक़ी एंडिंग पॉइंट न हूंदो। वर्टेक्स बि तव्हां सिखी वरितो। ऐं एंगल जे बारे में छा, एंगल जे बारे में ॿुधाए छॾियो। एंगल छा हूंदो आहे, जिथे ॿ रेज़ पाण में मिलणु, ठीकु आहे। हीअ ॿ रेज़ पाण में हिते मिलियूं आहिनि त हीअ एंगल आहे। एंगल जे टाइप्स कहिड़ा हूंदा इंशाल्लाह हू बि असां ज़रूरु वीडियो ठाहींदासीं, तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। मिलंदो नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़। ऐं यादि रहे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो।